घोटकी में खबर ईंदा हलूं त रीजनल डायरेक्टर मौसबे आला सिंध फज़ल मोहम्मद शेख DHO घोटकी डॉक्टर राव आफ्ताब सां गॾु तालका अस्पताल कानपुर महर जो दौरो कयो, जिते हिननि अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो जाइज़ो वरितो ऐं मरीज़नि खे फराहम कयल तबई सहूलतुनि बाबति तफ़सीली ॼाण हासिल कई। दौरे दौरान रीजनल डायरेक्टर फज़ल मोहम्मद शेख OPD एमरजेंसी वार्ड ऐं ॿियनि अहम शोबनि जो मुआइनो कयो, जॾहिं त अस्पताल इंतज़ामिया खां इलाज दवाउनि जी फराहमी, सफ़ाई सुथराई ऐं मरीज़नि जी सार संभाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु वरिती वई। उन मौक़े ते फज़ल मोहम्मद शेख मरीज़नि ऐं संदन वारसनि सां मुलाक़ात करे अस्पताल में फराहम थींदड़ सहूलतुनि बाबति पुछा ॻाछा कई। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर मौसबे आला सिंध फज़ल मोहम्मद शेख चयो त सिहत जूं बहितर सहूलतूं अवाम जो बुनियादी हक़ आहिनि ऐं सरकारी अस्पतालुनि में ईंदड़ मरीज़नि खे बहितर इलाज, मुफ़्त दवाऊं ऐं सहूलतूं फराहम करण लाइ अमली क़दम खंया वञनि। हिन अस्पताल इंतज़ामिया खे हिदायत कई त मरीज़नि सां सुठो वर्ताव कयो वञे ऐं इलाज जे अमल में कंहिं बि क़िस्म जी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। DHO डॉक्टर राव आफ्ताब पिणु इन मौक़े ते अस्पताल में सिहत जी सहूलतुनि खे वधीक बहितर बणाइण जे अज़म जो इज़हार कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।